नाज़िम बे पासे अवांखे ॿुधाईंदा हलो त अटॉर्नी जनरल ख़ालिद जावेद जो चवणु आहे त ॿेट सिंध जा आहिनि, दावा सूबो करे वफ़ाक़ पर उहा सिंध जी मिल्कियत रहंदी। ॿेटनि जी ज़मीन सिंध जी आवाम जी मफ़ाद में इस्तेमाल थींदी। ॿेटनि ते को बि मंसूबो सिंध सरकार जी मुशावरत खां सवाइ न ठहंदो। सिंध जी आवाम खे यकीन ॾियारियां थो त संदन हक़ पामाल न थींदा। अहम ख़बर है नाज़रीन, असां शेयर पिया कयूं। अटॉर्नी जनरल जो चवणु आहे त ॿेट सिंध जा आहिनि, दावा सूबो करे या वफ़ाक़ पर उहा सिंध जी ई मिल्कियत रहंदी। ॿेटनि जी ज़मीन सिंध जे अवाम जे मुफ़ादनि में आहे। ख़ालिद जावेद जो वधीक चवणु आहे त ॿेटनि ते को बि मनसूबो सिंध सरकार जी मुशावरत खां सवाइ न ठहंदो। सिंध जे अवाम खे यकीन ॾियाराए थो त संदन हक़ पामाल न थींदो। इन हवाले से वधीक ॻाल्हि ॿोल कंदासीं। कराची में आवाज़ न्यूज़ रिपोर्टर महताब शरफ असां टेलीफोन लाइन ते मौजूद है। जी महताब, अटॉर्नी जनरल जो वधीक छा चवणु आहे? जी बिल्कुल, सिंध हाई कोर्ट में बेटन के वफ़ाक़ी हवाले करण खिलाफ दरख़्वास्त की ॿुधणी थी, जंहिंमें अटॉर्नी जनरल ऑफ पाकिस्तान जावेद ख़ालिद में पेश थियो। हुन चयो त जेसीं ताईं बेटन जो मामलो हल न थींदो तेसीं ताईं को बि तरक़ियाती कमु न थींदो। हिन वधीक चयो त ज़मीन जेकी आहे सिंध जे माण्हुनि जी मफ़ाद लाइ इस्तेमालु थींदी ऐं ॿियनि बेटनि ते को बि मनसूबो सिंध सरकार जी मुशावरत खां सवाइ न ठहंदो। हिन वधीक चयो त हिन ऑर्डिनेंस में तरमीम बि थी सघे थी। हिन वधीक चयो त बेटनि ते जेके अगरि तरक़ियाती कम थींदा त सिंध वाम खे ई फ़ाइदो पवंदो। वफ़ाक़ चाहे थो त सिंध में बेटनि ते तरक़ियाती कम थियनि ऐं सिंध खे ई फ़ाइदो पवंदो। हिन वधीक चयो त हीअ बेटनि में सिंध जी अवाम जी मिल्कियत आहे। हिन ते को बि तरक़ियाती कमु करे पर सिंध जी मिल्कियत ई रहंदो। जी ठीकु है महताब, वॾी महिरबानी अवां जी अपडेट करण लाइ।